अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफ़ों अल्लाह करीम जल्ल जलालहू के लायक़ हैं, जंहिं अॼु असांखे हीअ बाबरकत महफ़िल नसीब फरमाई आहे। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी जी हाज़री क़बूल फरमाए। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सुन्नत पाक जे मुताबिक जिंदगी गुजारण जी तौफीक अता फरमाए। बाबरकत महफिल में उलमा इकराम, हुफ़ाज़ इज़ाम, सादात सगोरा, मुअज़्ज़ज़ीन, नात ख़ान, जलवा अफरोज़ हैं। बिलखुसूस मीर महफिल सदर मजलिस उस्ताज़ुल उलमा हज़रत अल्लामा मौलाना साईं मुफ्ती अली नवाज़ साहिब दामत बरकातहुमुल आलिया, मोहतरम जनाब मौलाना मोहम्मद सादिक नक्शबंदी अशरफी साहिब, जिनजा भी तारुफ मौलाना साहब कराया, सब मुअज़्ज़ज़ीन असांजी महफिल जा सिंगार बणिया आहिनि। असां दुआ गो आहियूं रब करीम इन्हनि भलारनि खे सदाई शाद ऐं आबाद फरमाए। जिन ख़िदमत कई आहे असां उन्हीं जा भी दुआ गो आहियूं। अॼोकी हीअ महफिल पाक ईसाले सवाब आहे। मुहतरमुल मकाम मरहूम मग़फूर उस्ताज़
साईं बशीर अहमद खरल रहमतुल्लाह ताला अलैहि जे याद में ऐं उन्हीं के सवाब पहुँचाइण जे हवाले से महफिल पाक जो उन्वान मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखियो वयो संदन साहिबजादन भाईरन ये सोनी महफिल सजाई आहे बिलखुसूस मोहतरम जनाब रईस अलहंदो खान खरल जनाब भाऊ नज़ीर अहमद भरल खरल साहिब भाऊ बशीर अहमद साहिब शबीर अहमद साहिब भाऊ नसीर अहमद साहिब अदो मोहम्मद रमदान साहिब भाऊ अली हैदर साहिब इन्हनि जूं कोशिशूं आहिनि ऐं पंहिंजे मरहूम खे सवाब पहुँचाइण जी नियत सां ख़त्मन दुरूदन जो एहतमाम कयो वयो ऐं नंगर न्याज़ जो भी एहतमाम कयो वयो आहे। इन सुहिणी महफ़िल खे भी सजायो वयो आहे। एतरा दोस्त उलमा सादात फ़ुक़रा ऐं हुफ़ाज़ ऐं नेक इंसान घुराया विया आहिनि तां तो ये सभई गॾिजी अल्लाह तबारक व ताला जी दरबार में दुआ कन ऐं ओ रब एडो वडो मेहरबान आ सभिन जी दुआ ॿुधण वारो आ सुनण वारो आ कबूल फरमाइण वारो आहे। पर जॾहिं एडी वडी मेड़ अल्लाह जी दरबार में हथ खड़ंदी ऐं सभई अर्ज कंदा उम्मीद आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला अज असां खे खाली कोन कंदो। उन मरहूम जी मग़फ़िरत फरमाए उनका दर्जा बुलंद फरमाए ऐं जिन जो भी नेक मुरादूं आहिनि अल्लाह सुब्हानहू व तआला अजो की हिन मोहब्बत ऐं प्यार वारी जमायत ऐं महफ़िल जे सदके सभिनी जूं मुरादूं पूरियूं फरमाईंदो। एड़नि जायुनि ते दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि। सही मुस्लिम शरीफ जे अंदर हदीस पाक आहे पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त मुंहिंजे उम्मती जे कंहिं बि मैयत जे जनाज़े ते 40 माण्हू गॾ थी नमाज पढ़ंदा आहिनि दुआ कंदा आहिनि उन्हनि 40 जे दुआ नमाज जे सदके अल्लाह तबारक व तआला मैयत के माफ़ फरमाए छड़ींदो आहे। तंहिंजे करे कोशिश कंदा आहियूं त वध मां वध माण्हू जनाज़े में शिरकत कन जेतरी घणी जमायत होती ओतरे कदर सवाब भी घणो थींदो दुआऊं घणियूं गॾबियूं। सुनन अबी दाऊद शरीफ जे अंदर ही भी हदीस पाक आहे कंहिं भी मैयत जे मुसलमान जे जनाजे में 3 सफ़न में भी ही नमाज पढ़ी वई त अल्लाह तबारक व तआला उन 3 सफ़न वारी जमायत जे नमाज दुआ जे सदके मैयत के माफ़ फरमाए छड़ींदो। जेकॾहिं 40 माण्हू नथा गॾ थी सघन पहरी हदीस पाक में आयो तो 40 माण्हू बल्कि इन हदीस पाक मुस्लिम शरीफ जे इन हदीस पाक में इन्हीं का मथा जेका हदीस आ उन में 100 माण्हुनि जी ॻाल्हि आई आ त जंहिंजे जनाज़े में 100 माण्हू शिरकत कंदा त उनजी मग़फ़िरत थींदी। पर मदीने वारे घोट अली सलातो सलाम ॾिठो त मुंहिंजी उम्मत जा के गरीब ऐं मिस्कीन भी होंदा 100 माण्हू जे जनाज़न ते कोन शरीक थींदा पोइ पंहिंजी रहमत के वुसअत ॾिनऊं ऐं पोइ पाण 40 जी ॻाल्हि फरमायूं त 40 भी गॾिजी जेकॾहिं जनाज़ो पढ़ियो त बि उहो मैयत बख़्शजी वेंदो। पर हुज़ूर अली सलातो सलाम जन अञा भी नज़र ॾिठी फरमाई त मुमकिन आहे त कंहिंजे जनाज़े में 40 ॼणा भी शिरकत न कन एड़ा भी के मिस्कीन या बहरानी जा या परे जा
जा वेचारा मुसाफिरियां काथे गुजारे वञन 40 माण्हू जे जनाज़े में शिरकत न करे सघन त पोइ पाण फरमाए त रुगो 3 सफ़न में माण्हू बीहे सफ़ घट मां घट 2 माण्हुनि जी थींदी आ 2 माण्हू अॻियां बीठा 2 माण्हू उनजे पोयां 2 माण्हू उन्ही जे पोयां 6 माण्हू इहे थी विया 7 इमाम थी वियो न ये 3 सफ़ूं थी वयूं अल्लाह ताला ने 3 सफ़न जे दुआउनि जे सदके मैयत के माफ़ फरमाए छॾींदो आहे उनजी रहमत एडी त कुशादी आहे जो असां जो अक़ल ई ओसी ते नथो पहुची सके असां उनजी रहमत जो अंदाज़ो ही नथा लगाए सघूं वो अल्लाह सुब्हानहू व तआला अरहमुर राहिमीन सुभान अल्लाह भली करे आया साईं डॉक्टर साहब बाबू अदा रफीक अमन साहब भली करे आया चाचो अलहंदो साहब भली करे आया सभिन सां भलाई करण वारा मात चंद से मूसा घणो प्यार करण वारा आहिनि ही माण्हू सुभान अल्लाह से आबाद कर रब करीम खुश कर अर्ज पे कहिम त अल्लाह सुब्हानहू व तआला जी रहमत एडी त कुशादी आहे जो रब करीम जल जलालू फरमात ला तकनतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ अल्लाह जी रहमत मंझा नाउमीद न थियो बेशक अल्लाह ताला सभई गुनाह बख्श करण वारो आहे सभई गुनाह बख्श करण वारो आहे हिसाब हक का हिसाब थींदो पर हिसाब का बाद अगियो जेकड़ा पंजो हिसाब छडे तो ने के इख्तियार त आहे न मां जेकड़ा के का 1000 रुपया उधारो वठी वञा पोचे हिसाब करे बाबा डी पूरा थिया तो मुके अया ती न दिनो पो जेकड़ा मोट आहे या नाहे अगियो जको लहणे थो मुखा जेकड़ा 1000 मुके बख्श करे माफ करे तो उनके इख्तियार आहे न वो अल्लाह जल जलालहू तो हुई गफूरुर रहीम आहे बख्शण हार ई बाझारो ई करीम आहे वो एतरो बाझारो आहे जो हुनजी बाज जो के अंदाज नथो लगाए सके एतरो करीम ई रहीम आहे हदीस पाक में इंदो आ जद क़यामत जो डी थींदो अल्लाह सुब्हानहू व तआला जी दरबार में 2 माण्हू एड़ा हिसाब जे लाए हाजिर थींदा जिनजा रुगो गुनाह ही गुनाह होंदा नेकी जा अमल होंदा ही कोन को पो जहन्नम जा मलाइका इंदा उनके जंजीरू हणदा छिकीदा त हल वापस पहुंचे हल तो के जहन्नम में उछलायो बिनी के जदा वठी वींदा त हिकड़ो जको होंदो ओ बाहू लोडी दो जल्दी जल्दी तकड़ो तकड़ो जहन्नम जे तरफ पियो वींदो मलाइका हैरान थींदा त जहन्नम में वठा था वठो था वणो स मानू हलण जे ला तैयार ना निके खबर ना है त जन्म आहे छा आई बाहू लोडी दो हलदो तो हले तकड़ो तकड़ो आई बियो जको मानू होंदो ओ चारो किरी पंदो हेठ छिकींदा मथे वरी किरी पंदो पोइते लवणा पियो हण केलींदा पिया इनके हलण जी कोन कंदो बिनी जो अजीब मामलो अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमाइंदो मलाइको इनी बिनी मानुन के वापस मुजी दरबार में वठी वठो भाई अल्लाह सुब्हानहू व तआला जी दरबार में हाजिर थींदा अल्लाह सुब्हानहू व तआला के सदी जाना खबरा पर हुनन जे दिल जी कैफियत आई पंजी रहमत के जाहिर फरमाए रही हुआ है अल्लाह सुब्हानहू व तआला उनको हिकड़े खा पुछंदो त तुंजा नाम ऐं अमाल त बुरा घणा हुआ तोखे जहन्नम जे लाए हुकुम थियो हुओ तोखे वठियो पिया वञन ऐं तू बाहू लोडी दो तकड़ो तकड़ो वनी पियो तोखे खबर आहे त जहन्नम में केडो वडो अजाब आहे ओ बानू अर्ज कंदो या अल्लाह मुखे खबर आहे जहन्नम में वडो अजाब आ वो तू तकड़ो छो पियो वनी तोखे शौक हो जहन्नम में वञण जो अल्लाह जल जलालहू जी कैफियत के जाहिर थो करे अल्लाह साईं के सॼी ख़बर आहे पर उनकी कैफियत के अवाम जे आडो जाहिर करे दुनिया वारन के भी रब करीम बुधाइण चाहे थो बहुबानु अर्ज कंदो त मौला
मुंजा गुनाह वधिया मु नेकियूं इनी जे करे न कयूं गुनाह इनी जे करे घणा कयम जो मु तुंजी फरमान बरदारी दुनिया में कान कई आहे तुंजा चवण मु कोन वरता जे तुझे फरमान ते अमल कया हा अज जहन्नम जा गटाई पेखुड़ मुखे कोन पवन हा पर मां तुझो ना फरमान थी रहियोस तू नाराज थी पये दुनिया में तुझी काप फरमान बरदारी कान कयम तुझे हिकड़े भी हुक्म ते अमल कोन कयम ही आखिरी तुझो हुक्म हो मुझे लाए तन के जहन्नम में उछलायो पहुंचे तो मुझो रब्बा कहले भी उछलाईंदा पो छो ना अल्लाह जो हुक्म ते खुशी असा जहन्नम में हलियो वञा अज त अल्लाह जो हुक्म मन्या अज त मन्या पंजे रब जो जिंदगी में उनजो हुक्म कोन मन्यम अल्लाह फरमाए तो छा तू मुखे पंजो रब थो समझी ए अल्लाह मां तोखे पंजो मालिक तो समझा तू मुझो खालिक ही रब ही तुझी नाफरमानी कयम तदह मां गिरफ्तार थियो यहाँ पर जिंदगी भर तुझी नाफरमानी कयम चेम त आखिरी तुझो हुक्म आहे जहन्नमी जहन्नम में पो पिया होदा मन मुझे ला मां अज तुझो तो हुक्म ते अमल करे वठा अल्लाह मलाइकन के फरमाए तो जहन्नम जा जंजीर कढोस ही मुखे पंजो थो करे छा माही जो न थे हाने मल्लाहुल मौला फलहुल कुल्लु जंजो रब तंजो सब मन काना लिल्लाहि काना अल्लाहु लहू जको अल्लाह जे लाए हुंदो आ त अल्लाह भी उनी जे लाए हुंदो आहे अज भी हिन फरमान बरदारी कई मुखे पंजो रब थो समझे बस इनजी कैफियत ई आहे त हु मुखे पंजो खालिक कई मालिक थो समझे पो मालिक जो कम ना है त पंजे बाने के ये तकलीफ दिए जको हु पंजे रब के रब ही समझे पिथो कढोस जंजीर बाहर इनके जन्नत जा कपड़ा पारायो इनके इज्जत सां हाने जन्नत में वठी वञो बोला एना गुनाह रब फरमाए मां गफूर रहीम है मुका केर तो पूछे बेबाने का रब अल्लाह जल जलालू पुछंदो तू बुधा तो बि तो मुझो चवण कोन मन्यो हो दुनिया में ऐ आखिरी मुझो चवण हो सो न पियो मनी हाने हुनजे दिल जी कैफियत के जाहिर करणो हो हाने भी न पियो मनी मलाइक तो के गेले गेले पिया वजन उबानो अर्ज कंदो त या अल्लाह मु दुनिया में बुद्धो हो आया अण पढ़ियो पर मु बुद्धो हो त अल्लाह जल जलालहू 70 मायरन खां भी वधीक पंहिंजी मखलूक सां प्यार कंदो आहे 70 मायरन जा प्यार गडजन तभी अल्लाह जल जलालू जो प्यार घणो आ हुन बेचारे इहो बुद्धो हो पर हुआ दुनिया जो टोटल मायरू पर दुनिया जो सजो प्यार गडजे पर तभी हु अरहमुर राहिमीन आहे मोला माउ का वधीक तू प्यार करण वारो आहे मो इहो दुनिया में बुद्धो हुओ हाने मां ॾिसां पियो जे तकड़ो तकड़ो हलियो वञा त जहन्नम में पहुची वेंदुस मूं त पंहिंजे रब खे माउ का वधीक प्यारो समझो आ माउ का वधीक प्यार करण वारो अॼु जेकर न मुंहिंजी मां मूंखे हिन जंजीरन में जकड़ियल ॾिसी वठे हा ए अल्लाह तुंहिंजे आॾो सजदे मंझां सिर कोन खणे हा तो का माफियूं वठे हा मुझे ला बख्शिश कराए हा मुखे पेट में सूर पवंदो हो दर दर जा हकीम ऐं डॉक्टर गोली दी हुई त काथे इलाज थे मुझे बच्चे जो पेट जो सूर लहे रात जो मुझी निंद्र फिटी वीती हुई मुझी जीजल माओ मौलवी जा दरवाजा खड़काए फीणा रखराई दी हुई त हिन बच्चे के फीणो रखो तो सुकून अचेस करार अचे अमर जीजल नीह जो बुहारियूं भी दिए रिध पचा भी करे घर जो सफाई भी करे मुझा रिलका भी धोए वरी सजी रात मुते ओजागा भी करे एडी मां मेहरबान तू तो अम्मा का वधिक मेहरबान आई मुखे इंतजार हुओ त केडी मथो तुजो पैगाम अचे त मुझे बाने मजा जहन्नम जा जंजीर कढो केडी मथो तुजो पैगाम अचे रब करीम फरमाए तो तू एतरो मुखे अरहमुर राहिमीन समझी थो हाओ या अल्लाह मां तो के एतरो ही अरहमुर राहिमीन समझा थो तो अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाइंदो अना इंदा ज़न्न अब्दी बी बानो जड़ो मुंह में गुमान कंदो आ मां पंजे बाने सा एड़ो ही सलूक कंदो आ हां
जॾहिं बानो चवे त मुंहिंजो रब मेहरबान ऐं रहीम ऐं गफूर आहे त पोइ मां इन्ही जे लाइ बि ईअं ई मेहरबान ऐं गफूर आहियां। हे जहन्नम जा ज़ंजीर कढो, जन्नत जा वॻा खणी अचो, सुवारी ते चाढ़े पुलिस रात पार कराए जन्नत में पहुंचाए अचो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, हथ मथे कर जोर से नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। तुझो पीर मुझो पीर दरबार आलिया बिहड़ शरीफ मुर्शिद साईं मुफ्ती खलील अहमद जान हजरत लाल लतीफ सरकार सही रहमतुल्लाहि ताला अलैहि जन अल्लाह ताला जी दरबार में अर्ज कयो त मौला दातार तू बिया मिड़ई मंगना मंगना माना मंगण वारा घिनण वारा वठण वारा। ओ अल्लाह दातार तू आ ॾियण वारो तू आ, सभई तुझे दरवाजे जा सुवाली आहे। ओ मुंहिंजा रब दातार तू बिया मिड़ई मंगना मीह भी बुदाईता वसन बरसता वसी तू मौला मथामो बुढ़ो मलाहिम बाझजो। अल्लाह मीह भी मुद्दत वसंदा आहिनि, मुद्दूं थींदियूं आहिनि, मीह वसंदा आहिनि, कॾहिं मुद्दूं चढ़ी वेंदियूं आहिनि, मीह न वसंदा आहिनि, मथां झुड़ बि थींदो आहे, हवाऊं बि थधियूं खुलंदियूं आहिनि, विजूं बि हूंदियूं आहिनि, खिड़ूं बि हूंदियूं आहिनि, गोड़नि जा ठकाव बि हूंदा आहिनि, पर मीह कोन वसंदो आहे, मुद्द चढ़ी वेंदी आहे। ए अल्लाह तुंहिंजी रहमत जी का मुद्द न आहे, का हद न आहे, सदाई तुझी रहमत जो वसकारो ही वसकारो आहे। ओ पंहिंजे रब में सुठो गुमान कयो, पंहिंजे अल्लाह में वॾी उम्मीद रखो, उन्हीं जी दरबार मजा कॾहिं भी ना उम्मीद न थियो। ओ ॾियण वारो अल्लाह, पर घुरण जो को ढंग हुजे, को वठण जो डाव हुजे, उन जी दरबार में जेकॾहिं घुरो त पोइ मौलवी थी करे घुरजो न, पीर थी करे घुरजो न, वॾेरा ऐं सरदार ऐं भोतार थी करे घुरजो न। जेतिरो अरहमुर राहिमीन आहे त एॾो वॾो अहकमुल हाकिमीन बि आहे। उनके न के मौलवी जी परवाह, न के पीर जी परवाह, न के वडेरे जी परवाह है। उन जी दरबार में घुरनो आ त आजिज़ी करनी आहे, इनकिसारी करनी आहे। उन जी दरबार में घुरण जो असा के दस इए ही दिनो वयो आ के वडेरे जे दरबार ते को साइल अचे घुरंदो आ ते हिकड़ो हथ खणदो आहे, को मिस्कीन मोहताज के दरवाजे ते सदा दींदो आ ते हिकड़ो हथ खणदो आ, पर उहा दरबार आ जो हिकड़ो हथ न बल्कि बई हथ खणी हुनी दरबार में दुआ करो। एड़ा भी असां ॾिठा जेके दुआ घुरण में शर्म महसूस कंदा आहिनि, हया थी दुआ उन्हनि खे दुआ जे लाइ हथ मथे न खणंदा, गोॾनि ते हथ पियल हूंदा आहिनि, फातिहो करण आया या ईअं दुआ घुरण जे लाइ, या गॾिजी इज्तिमाई दुआ थी ते गोॾनि ते इते ई इशारो थी वियो बस, यानी मथे हथ खण खुदा खां घुरण में शर्म अची रहियो आहे। अल्लाह खां घुरण में हथ नथा खजन हिननि जा, हिननि खे ये रिस्क कंहिं ॾिनो, हिननि खे माल कंहिं ॾिनो, हिननि खे इज्जतूं कंहिं ॾिनियूं, हिननि खे एॾा उहिदा कंहिं ॾिना, पंहिंजे अल्लाह खे था विसारे। सरदारनि भोतारनि जे आॾो त घुरण में शर्म नथो अचे, वज़ीरनि अमीरनि खां सदर खां घुरण में शर्म नथो अचे, पराया नाला लिखी ॾेई भी पंहिंजे खाते में सब कुछ विधो वञे पियो। अल्लाह खां घुरण में शर्म, रब खां घुरण में हिजाब। अल्लाह जल जलालु फरमायो आहे अदऊनी
अस्तजिब लकुम मुखा घरो त सही मां तव्हांजी दुआ कबूल करण वारो आया। हालांकि उनके खबर भी आहे त इनके दिल में कहिड़ी चीज आहे, इनके जरूरत कहिड़ी शे जी आहे। पोइ भी फरमाए थो मुखा घुरो, यानी अल्लाह जल जलालु बाने जो ताल्लुक पाण सां कायम कराइण चाहे थो त बानो मुखा परे न वने, बानो मुखा घुरे, बानो परे थो भजे। दुनिया ॾिठई, माल ॾिठई, मिल्कियतूं ॾिठई, को काॾे भगो को काॾे, पर अल्लाह जल जलालु मथा मथा सॾ करे रहियो आया। अय्युहल इंसान, ओ इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, केड़ी चीज तोखे पंहिंजे करीम रब खां मगरूर कयो धोखे में विधो आहे। छो तू पंहिंजे अल्लाह खां धोखे में अची वञे, केड़ी चीज तोखे पंहिंजे रब खां रोकियो आहे। अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक फी अय्य सूरतिन मा शाअ रकबक, उहो अल्लाह जे पाण तोखे पैदा फरमायो आहे। फसव्वाक तो सभई उज़वा तोखे बराबरी साण ॾिनाए। फअदलक तो सभई उज़वा पंहिंजे इंसाफ़ सां सही जाइ ते फिट फरमाया। हथ नहीं बाहन जी जेका जाए अल्लाह उते ही हथ बाहों रखियो। नक जी जाते जाए सुहणी अल्लाह इते ही नक रखियो। अख मुंह में ठहे थी अल्लाह ताला इते ही तो जो अखियों फिट कयो आए। न तो खालिका मालिका माओ जे पर्दन जे अंदर केर पियो दिसे त किए बच्चे जी परवरिश थी रही आ, किए खिलकत थी रही आ। हुन जो तो हुक्म थियण जी देर आ, इरादे करण जी देर आ। जेकरा हो हुक्म करे या इरादो करे ए सामू अखियों न बल्कि कन्नन में अखियों हणी छजो। कन्न इन जे अखियन वारी जाइ ते लगी वञन, इए थी वने हा। टंगू हथन वारी जाइ ते लगी वञन, हथ टंगन वारी जाइ ते लगे वने। ए मोहसिने खां क्याड़ी जे तरफ कयो वने, ये उबतो सुबतो तोखे अल्लाह भी पैदा करे सके पियो। पर रब फरमाए पे तो मां तो साण ना इंसाफी कान कई आहे, तोखे मो इए कोन छजो आ। अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक, उन अल्लाह तोखे खलकियो आ, सभई उज़वा पूरा करे ॾिनाई। हिकड़ी भी आंगुर जेकरा खुटी पवंदी आ त ऐब थी पवंदो आ, जे वधी पवंदी आ त भी ऐब थी पवंदो आ। अल्लाह जल जलालु फरमायो त सभई उज़वा तोखे पूरा मूं करे ॾिनाई। ऐं तुंहिंजा सभई उज़वा पंहिंजे इंसाफ़ सां सही जाइ ते मूं फिट फरमाए छजायल। उन्हीं का बाद अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो तोखे अल्लाह सुब्हानहु व तआला उन सोहनी सूरत में पैदा फरमायो जेका सूरत अल्लाह के वणी वई आहे। फी अय्य सूरतिन मा शाअ रकबक, पो जेका सूरत अल्लाह के वणी उन सूरत में तोखे ठाहे तैयार कयाए। अल्लाह सुब्हानहु व तआला जन्नत जा हसीन मंजर भी पैदा फरमाया, मलाइका भी सोना पैदा फरमाया, हुरू भी सोनो पैदा फरमायो, गिलमान भी सोना पैदा फरमाया, मोर के भी सोनो पैदा फरमायो, चंद्र के भी सोनो पैदा फरमायो। पर अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाइंदो आ सभिनी जो खालिक मालिक माया मुखा पुछो त या अल्लाह तो केड़ी सोहनी मखलूक पैदा फरमाई आहे। अब थकात कोन आयो। रब करीम जल्ल जलालु इरशाद फरमायो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। ये चार कसम अल्लाह ताला खयाल। हाने रब करीम तो फरमाए लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम। अतमते खड़ी करे सुभान अल्लाह जो आवाज़।
सूरत में अल्लाह फरमाए तसा इंसान के पैदा फरमायो जे इंसान जी सोहनी सूरत न हुजे हा त अल्लाह ताला पंहिंजे यार के इंसानी सूरत ही कोन जे हा कभी सूरत दे हा पर अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे महबूब जे नूर खे जदा सूरत ॾेई करे जहान में मोकिलियो पे त पो इंसानी सूरत ॾेई करे हिन कायनात जे अंदर मोकिलियो आहे यानी सब खां सुहिणो आहे त हज़रत इंसान आहे इंसान के अल्लाह ताला एॾो सुहिणो अता पैदा फरमायो ओ सुहिणा इंसान पंहिंजी सूह न विञाए जाए तुंहिंजी सूह को कमन कारण करण सा कान वींदी तुंहिंजी सूह हलाल जी रोज़ी कमाइण सा कान वींदी तुंहिंजी सूह चेहरे ते सुहारी लहण सा कान वींदी तुंहिंजी सूह बीमारी जे करे लिंगन जे ॾकण सा न वींदी तुंहिंजी सूह वींदी त गुनाहन जे करे वींदी तुंहिंजी सूह वींदी त नाफरमानी जे करे वींदी जेकॾहिं सुहिणो थियण चाही थो अल्लाह ऐं रसूल जी दरबार में हसीन थियण चाही थो त पोइ रब जो भी फरमान मञ तुंहिंजे सुहिणे रसूल जो भी फरमान मञी टंगन जे नाकारा थियण सा सूह कान वींदी हथन जे शल थियण सा सूह कान वींदी अखिन जे खत नूर जे खत्म थियण सा सूह न वींदी आ सूह वींदी त गुनाहन जे करे हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह तआला अलैहि जल रब करीम जी दरबार में अर्ज कयो त मौला सूह विञाय मासूम रा मेरो मुंह थियो पियो मैं जिते हलन ना है हुस्नरी लतीफ सरकार सही फरमायो त मोहत आहे रिया उजरो पर कलब में कारो इन दुनिया जी कायनात जे अंदर सब का वधिक साफ ऐं शिफाफ चीज आईनो होंदो आहे आईनो एडो साफ जे अंदर अक्स नजर इंदो आहे लतीफ सरकार फरमान पिया त मुंह के मथा तो एतरी मेहनत करी जो तुंहिंजो मुंह आईने वांगुर चमकंदड़ छो न हुजे सामू वारा मंजर तुझे गिटन में नजर छो न अचल पर जेकॾहिं दिल कारिया इन अच्छे मुंह जी का भी जरूरत तोखे ना है तोखे दिल जे साफ करण जी जरूरत आहे लतीफ सरकार से फरमान पिया त मुंह त आरे सिया उजरो पर कल्ब में कारो बहरा से बज़बान सी पर दिल में हजारो इन पर वेचारो वेझो थियो न विसाल खे इन्हीं जे करे अल्लाह जी दरबार में वेझो कोन थियो अर्ज कयम त रब करीम का घुरे त तो अल्लाह जी दरबार में पान के मोतबर करे न घुर जाए पंहिंजी हस्ती मस्ती मिटाए जाए पंहिंजो सब कुछ मिटाए करे डड ऐं जाहिल समझी करे पो तो रब जी दरबार में दुआ घुर तुंहिंजा हथ अया मुंह ते न ईंदा त अल्लाह तुंहिंजी दुआ कबूल फरमाए छॾींदो असां फकीर खां दुआ घुराईंदा आहियूं अल्लाह जे वलियन खां दुआ घुराईंदा आहियूं रब करीम जे प्यारन खां दुआ घुराईंदा आहियूं इन्ही जे लाइ जो उन्हनि पंहिंजो हस्तियूं मेटाए छॾियूं आहिनि उन्हनि वटि मस्ती न आहे उन्हनि सभु कुझु अल्लाह जी दरबार में कुर्बान कयो आहे तॾहिं उन्हनि जी दुआ रब जी दरबार में क़बूल थींदी आहे सुहिणे लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह तआला अलैहि जल इहो ई ॾस ॾिनो आहे त ॾट थी घुर्ज तूं घुरी त ॾंड थी बेवकूफ़ थी वञी बे अक्ल ऐं बे इल्म थी करे पो अल्लाह के अर्ज कर लतीफ सरकार से फरमायो ॾंड थी घुर्ज तूं छॾ विद्या विञाए पंहिंजी तानाई अक्लमंदी के खत्म कर ॾंड थी घुर्ज तूं
छड़ विजा विजाए उन सबड़ रात संभाहिया ताजी तोलाए जो जानी नगाए धनियत निसां बाझ कई जाने भी सही ऐ पो भी पंजा पर नगाए अल्लाह ताला एड़न डडन मिस्कीनन सा पंजी बाझ फरमाईंदो आहे पंजी हस्ती मस्ती मिटा छो जो मेराज वारी रात अल्लाह तबारक व तआला हबीबन करीमन के इरशाद फरमायो ओ मुंजा सोना मां तो के दिस काथे घुरायो आहे हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह जो अञा हिकड़ो दफो जे सभई हथ खणंदो त असां सभिनी खे वणंदो अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो त मुंजा हबीब ॾिस त मां तव्हां खे काथे घुरायो आ केड़ी जाए ते घुरायो आ हजरत मूसा अलैहिस्सलाम अर्ज कंदो रहियो उन्हीं के मोतूर सीना ते घुरायो इब्राहिम अलैहिस्सलाम पे चवे त मौला मुखे तो ज़मीन आसमान जी मखलूक ॾेखार मां आसमानन ते कोन घुरायो मास पर जबल जे पत्थर ते बिहारे करे ज़मीन ते बिहारे पो कायनात देखारी मास वकज़ालिका नुरी इब्राहिम मलकूत समावाति वल अर्द ऐ इब्राहिम अलैहिस्सलाम के आसमान जी मखलूक भी देखारी सी जमीन जी मखलूक भी देखारी से इब्राहिम अलैहिस्सलाम इन पत्थर जे मथा चढ़न था मकाम इब्राहिम ते बिहन था पत्थर ते बिही करे जमीन जी टोटल मखलूक के भी दिसन था सतन आसमान जी मखलूक के भी दिसन था पर जो इब्राहिम जो सरदार नबी आ जो अर्श मुअल्ला ते बीठो वा त उन्हीं जी नजर कैसी कैसी ताई पहुंचती हो दे नारे तकबीर हथ मथे कर जोर से नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी दरबार आलिया विहड़ शरीफ अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त मुंजा सोहना मां तव्हां के काथे काथे घुरायो वा बेन नबीन सगोरन जा मकाम हेठ सैयदना मूसा अला नबीना व अलैहिस्सलाम के तूर सीना तई रब करीम घुरायो हजरत नूह अलैहिस्सलाम के बेड़े ते सवार करे मथे घुरायो हजरत इदरीस अलैहिस्सलाम के चौथे आसमान ते घुरायो सैयदना ईसा अला नबीना व अलैहिस्सलाम के बे आसमान ते घुरायो हजरत यूनुस अलैहिस्सलाम के मच्छी जे पेट में दीदार करायो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के खूह में पहुंचाए करे दीदार करायो उन्होंने सबनी दीदार जी तमन्ना कई पर सभी अर्श मुअल्ला का हेठ आयल अर्श का मथे के कोन वयो सबनी दीदार कयो त दिल जे दीदन सा कयो हिनन अखन सा कह दीदार कोन कयो अल्लाह ताला जो दीदार पर्दे जे अंदर कयो रब करीम जल जलालो फरमात ला तुदरिकुल अबसार भी अखा उसी तई कान पहुंचदिया मुंजा दोस्तों सबनी जा दीदार हेठ थिया रब तो फरमाए त मुंजा सोना असा तवा के दिसो त काथे घुरायो आहे सबनी का मथे घुरायो जो जो अर्श मुअल्ला भी तवा जे तलवन के हाने तके रहियो आ अवा अर्श का भी घणो मथे वया हो तवा मुझे हरीम कुदस में अची पहुंचायो सुम्मदना फतदल्ला हेडा ही पियो वेझो थिए होडा हो भी पंजो कुर्ब वेझो पियो करे औ फकाना का बकौसैनी औ अदना एतरे कदर तवा के असा काब कौसैन वारो मकाम दिनो औ अदना वारो मकाम दिनो एतरो तवा के असा वेझो कयो आहे सुने लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि या सदी मंजर कशी पंजे बैत जे अंदर बंद फरमाई है बदफा सुभान अल्लाह चौथ बुधाया अल्लाह सुभान अल्लाह सोने लतीफ सरकार से ने रहमत इरशाद फरमायो त कोड़े कीरत आया कई
भलारा आया ऐं सभई मांझी मणिया दार सभई इज्जत वारा मणिया वारा नबूवत जे ताज वारा हुआ। लतीफ सरकार सैयद रहमत इरशाद फरमायो त कोड़े कीरत आया यारो मांझी मणिया दार जन गढ़ा बहर गायो हद खां बाहर भेगायो को हद क्रास केर कोन करे आयो। लती सरकार से फरमायो त गढ़ा बहर गायो संजा सब जमार पर हिन तंबेरे जे तारा जी पहरिया हुई पचार आओ मथा मंगना अज चढ़ी दुर दुआर तोखे घोट घुराइयो खिलवत ला खलकण हार अतहियात लिल्लाहि वस्सलावात बत्तय्यिबात या खिली कयई खिकार अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ई परूड़ज पचार पो सुनो सजे संसार तही मुल्क नहीं महबूब खे। सुभान अल्लाह आत्मदे खणी सुभान अल्लाह। सब कुछ मु तुझे लाए खलक्यो वा अना व अंत व मा सिवा जालिका खलक़तु लि अजलिका हिक माया जो तू आहे हिते ट्रियो ना है बाकी जका मुजी मखलूक सो सब सोना मु तुझे लाए पैदा फरमाई आहे। सुभान अल्लाह। एडे सोने आला मकाम ते तहां पहुंचाय हो मुजा हबीब तमा समझो था तमा तमा के एडो वडो मकाम दिनो आहे तमा किया एनी मकाम ते पहुंचायो। अल्लाह जल जलालू प्यार थो करे पंजे सोने महबूब सां सबब तो पूछे त केड़े सबब जे करे तमा इनी मकाम ते पहुंचायो। हबीबन करीमन अर्ज कयो त मुंजा रब तू मुंजो मालिक आहे तू जाते मुखे रखी वो तुझी मर्जी आहे मुझो को भी उन में अमल दखल ना है। रब फरमाए तो मां सभनी जो खालिक ऐं मालिक आहियां जेका मां तोखां चीज पुछां तो तू समझी तो उहा छो नथो ॿुधाईं मूंखे। ही एडो वडो मकाम तू कीअं पहुतो आ अर्ज कई ते अल्लाह मां अब्द आहियां बानो आहियां मुखे तो रिसालत दिनी नबूवत दिनी खातमुल अंबिया जो ताज मुझे मथे ते तो रखियो तवाहा जा ताज रखे मुसम्मिल जो चादरों पाराई नबूवत जा वगा ढकाई अर्श अल्लाह के लतण वारी जुती मोकलियई ओ मुजा रब तो मोडे जिब्रील मोकलियो मीकाईल मोकलियो मलाइकन जो सफू नबियन जो सफू जेके नमाजूं पढ़ाए आयस ये सभई भलियूं आहिन पर मां इनन के न ॾिठो मुंजो इनन ते फख्र ना है मां इनन ते मान नथो कया मां मान हिंते तो कया जो मां तुझो बानो आया मां तुझो अब्द आया बानो आया ई बान पई मुखे ऐसी ताई पहुंचायो आहे जो तो मुखे कबूल कंदो वी जिए तुजी बान कंदो वी सतिया तू मुखे कबूल कंदो वियो आ ऐसी ताई मुखे पहुंचायो आ। अल्लाह तबारक व तआला बे इरशाद फरमायो हां या तुजी अब्दियत मुखे प्यारी आ पर तुजो अज अब्द सदायण मुखे एडो त प्यारो आ जो क़यामत ताई तुजो किस्सो अब्दियत साणे बयान कंदुस। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्द पाका उहा ज़ात जे पंजे बाने के सैर करायो तो अब्दियत कई तना तो आला थी वये तो हेठा ही कई असा तो के बुलंद करे छजो आ। सुन लाल लतीफ सरकार सही रहमतुल्लाह ताला अलैहि उन्हें जी तर्जमानी फरमाई त नाबूदी नहीं नाबूदी माना कुछ भी न सब कुछ छड़े दियण नाबूदी नहीं
यारो अब्द खे आला कयो मूरत में मख्फी थिया सूरत पिण से कभी ते के ही कुछ पिरां जी गाल हजो यार जो गुझूंगा जो केड़ियों तव्हां खे हाणे ॿुधायो बस गुझ के गुझ जे अंदर ही रखी दियो रखी छजो जे हेठां ही कई अल्लाह उन्हें के बुलंद फरमायो मुझा दोस्तों बुराक भी जन्नत में खोड़ हुआ सबको कितनी खुशी में हुआ त हबीब करीम असां ते सुवार थींदा पर हिकड़ो बुराक रोए पियो कंदोनी जो हेठाए ज़रो कतार पियो रोए सैयदना जिब्रील अलैहिस्सलाम का पुछन तो बुराक हे जन्नत है जन्नत ही त दुख नहीं सूरज जो घर नाए ही खुशन जो घर रा आदम अलैहिस्सलाम जन्नत में रहन पिया मकाम तौहीद जी तलब कई त मौला मुखे मकाम तौहीद अता फरमा मकाम इश्क अता फरमा रब करीम फरमाता आदम यो मकाम इश्क मकाम तौहीद रुवण का सिवा को न मिलंदो आहे अर्ज कई त मौला मुखे रुवण अता फरमा रब फरमायो त जन्नत में रुवण तो हुंदो ही कोने को अर्ज कई त मौला पो जन्नत मां बाहर कढ एड़े मुल्क में मोकल जो रोई रोई मां मकाम तौहीद के हासिल करे वठा आदम अलैहिस्सलाम भी उन रुवण जे ले जन्नत का बाहर अची वयो पर अज बाद जो जन्नत में रोई रहियो आहे जिब्रील पे बुराक पियो चवे त आदम अलैहिस्सलाम के अल्लाह जो इश्क हो मुखे सोने रसूलुल्लाह जो इश्क आहे हबीबन करीम जो इश्क मुझे वजूद में वेही वयो आ मां ॾिसी रहियो आहियां ॿुधो हुम त को ॾींहुं ईंदो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अल्लाह जी दरबार में वींदा हिकड़े बुराक ते सुवार थी करे मथे ईंदा पो जॾहिं इहा जा मूं ॻाल्हि ॿुधी आ उन ॾींहं खां वठी राणे जो नालो जो मूं ॿुधो आहे मुंहिंजे दिल जे अंदर मोहब्बत मच मचायो आ इश्क अची आड़ा मचायो आ त दुख न अचे दुख न अचे तेरा मचाया हिन दिल बेताब थी वया जन्नत जा खाधा पीता मुखे हाणे कोन था वञण न वणन बस इहा ई सोचे रहियो आहियां त केॾी महिल थी यार सां मुलाकात थिए लतीफ सरकार सही फरमायो त अखिड़िन आरो यारो मूंखां पुछी न कयो वनी उते अड़ियों जिते चवण न की चारो हाणे हीअड़ो वेचारो वेठो बाटूं तके उन यार सां दिल लगी वई आहे उन यार जे तरफ अखियूं तांघे रहियूं आहिनि जाथे मुंहिंजो वसई न आहे मुंहिंजो हीलो ई नथो पहुची सघे आवे हो हाण दुआ कंदासीं इंशाअल्लाह ताला अल्लाह से अवां जी हाज़री कबूल फरमाए मुंहिंजी भी हाज़री कबूल फरमाए सोने यार जे इश्क में सदा रोअण ऐं गुज़ारण जी तौफीक अता फरमाए अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह सल्लल्लाहु अलैहि कुर्रत ऐनी बिका या रसूल لا حول
अजान का बाद दुआ कबूल होंदी आहे। इन कबूल दुआ में असा मरहूम जे लाइ दुआ घुरूं। इन का पहिरां जो तव्हां रुगो 3 दफ़ा कुल पढ़ो तो सभिनी माण्हुनि जे ख़त्मनि जो सवाब उसी ताईं पहुचाए।